अज मां सोचे छॾियो हो त जेसी ताईं मां तोसां न मिलंदसि त मां ईअं घर कोन वेंदसि। इन जे लाइ मां आदि शमा खे बि टाइम सां घर मोकिले छॾियो। सदोरी तो में मुंहिंजो साह मां छा कयां? अदी मेरू असांजी शादी जे हक़ में न आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां रुगो नाले जी सदोरी आहियां, मां सच में सदोरी न आहियां। इहो बि ॼाणां थी मुंहिंजी तोसां शादी न थींदी। शादी त असांजी ज़रूर थींदी, पर जेकॾहिं घी सिधी आंगुर सां न निकितो न, पोइ आंगुर टेड़ी करणी पवंदी। अहिड़ा ख्वाब मूंखे न ॾेखार जे ख्वाबनि जी साबिया मौत हुजे। ख़ुदा न करे जो अहिड़ो ॾींहुं अचे। सदोरी जेकॾहिं अहिड़ो ॾींहुं बि आयो न त अॻियां नादिर खे ॾिसंदे। ईअं न चओ मुंहिंजे रूह जा राणा, मूं मेरी मंदीअ जी तो तां जान बि कुर्बान। अलाह साईं तोखे वॾी ॼमार ॾींदो। सदोरी जेकॾहिं तूं इजाज़त ॾीं त राति आऊं तोसां मिलण अचां। न न न, इहा भुल न कजांइ नादर, न अचिजांइ। अदा परू अञा ताईं ॻोल्हा में आहे त उन राति असांजे दरवाज़े ते केरु हुयो, ऐं जेकॾहिं उनखे ख़बर पइजी वई न त उहो शख़्स तूं है उन राति, त तोखे उफट मारे छॾींदो। सदोरी तूं इहो फिक्र न कर, पर हू मूं ताईं कॾहिं बि न पहुची सघंदो। नादर कज़ा पुछी नाहे ईंदी जेसी ताईं तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी नथी थिए। असां ॿिन्ही खे परे परे रहणो ई पवंदो। त पोइ मुंहिंजो जीअण त मुहाल थी वेंदो न। साण मेहरूअ खे राज़ी कर न, मोकिलेसि न तुंहिंजे मुंहिंजे रिश्ते जे लाइ असांजे घर। जेसी ताईं बाबा ठीकु नथो थिए तेसि ताईं कुझु बि नथो चई सघे, पर अदी मेरू कॾहिं बि असांजी शादी में राज़ी न थींदी। इन ई करे असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे, उहो आहे अदालत में शादी करणु। ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजी इहा मजबूरी आहे त इन मजबूरीअ में मां राज़ी आहियां। तोसां ॿाहिरि निकिरण जे लाइ तयारु आहियां। चङो इलाही वक़्तु थी वियो आहे, मां हाणे हलां थी। ठीकु आहे, वरी मिलंदासीं इंशाअल्लाह। ठीकु आहे सुल्तान, कलर ऐं ॿिज जा पैसा हाणे हारी न भरींदा, बल्कि असां भरींदासीं। तव्हां रुगो फसल जी सार संभाल लहो, उनखे पंहिंजे औलाद वांगुरु उपायो, बसि इहो ई काफ़ी आहे। ठीकु आहे साईं, अव्हां जी वॾी महिरबानी जो तव्हां मुंहिंजी दरख़्वास्त क़बूल कई। सभु वारी साईं तव्हांखे दुआऊं ॾींदा। चङो साईं, मां हलां थो। हा हा, तव्हां भले हलो। मुई ममड़ी अञा लाइक जिंदा है। असांजी हवेलीअ जी इहा रीत न आहे त धारिया चौठ ओरांगे अचनि। सालार खे ख़बर पई न त कारी करे कुही दरिया में उछलींदी, कब्र बि नसीब न थींदई। मुई शट अप। बाबा चवंदो आहे त हारी नारी असांजी औलाद वांगुरु आहे, ऐं तूं मूंखे न हारनि खां परे नथी करे सघी, मुंहिंजी औलाद खां परे नथी करे सघी। ओके, वञ माई पंहिंजे सावरनि ॾे। हिते तुंहिंजूं इहे चालाकियूं न हलंदियूं। भाउ जी टोपी पाइण जी कोशिश न कर, न त पोती पाइण लाइ इहो सिर ई न रहंदई। ज़बान संभाले ॻाल्हाए। मां हिन घर जी वॾी आहियां, ऐं तोखे मुंहिंजी इज़त करणी पवंदी। जेको करणो अथई न वञी करे छॾिजां। प्लीज़ हाणे मुंहिंजे मथे में सूर न विझ ऐं टरे ता। मां तोखे चङी तरह ॾिसंदमि। आसा लेखा न ॿुधो अथमि त सफ़ा मुड़ुसु माण्हू थी वियो आहीं। वरिया में जेकॾहिं मां मुड़ुसु माण्हू न आहियां त भाड़ियो बि न आहियां। तूं चाचे तगे खे संग छो थो ॾीं? वरिया में तूं असांजे घर जे मामलनि में टंग न अड़ाए। मां ॼाणे तो तगियो ॼाणे। साले खां न हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध। मां हिकिड़ो भेरो सिर्फ़ ज़बान सां चवंदो आहियां, पोइ मुंहिंजा हे हथ ॻाल्हाईंदा आहिनि हथ। अफ़सोस इहो थो थिए त तो में धक जी बि सह कान्हे। वरिया में शायदि तूं मुंहिंजे पुट परूअ खे नथो सुञाणी। जेकॾहिं सुञाणी थो हुजां न त एतिरो न ॻाल्हाई। ॾिठल आहे मूंखे इहो तुंहिंजो परू खणी कई अथई, पर यादि रख ॿीहर मूंखे इहा शिकायत न मिले। जेको अचे तो साले जी गिची में थो लॻे। वञ हाणे वञ।
सदोरी मूंखे सभु ख़बर आ अरकान तुंहिंजा ख़राब आहिनि ऐं बदनाम मां थी थियां कंडा पोखी तूं ऐं ज़ख़्मी उन ते मां थियां मां न तोखे आख़िरी दफ़ो चेताव थी ॾियां सुधरी वञ सुधरी न त अदा परू सिर धड़ खां धार कंदुई तूं वरी कहिड़ी खीर जी धोतल आहीं हा छा मूंखे ख़बर नाहे माटेली भेण आहे सो पई थी ताननि जा तीर हणी ॾिस शमा न मां तुंहिंजी ज़िंदा आहे न मां मुंहिंजी ज़िंदा आहे बस जेकॾहिं आहे त असांजो पीउ आहे तुंहिंजो हिकु हिकु अल्फाज़ तीर जीअं बाबा जे सीने में थो लहे मां मञा थी त मां तव्हां ॿिन्ही भाउ भेणनि जी निगी भेण आहियां न कंदा हो मूंसां मोहबत सही आहे पर पीउ त असांजो हिकिड़ो ई आहे न टिनी जो आहियूं त हिकु पीउ जी औलाद न केसी ताईं लिकंदीअ केसी ताईं नेठ त हिकु ॾींहुं तुंहिंजा अछा कारा पधरा ज़रूर थींदा ऐं अदा परू जांच करे रहियो आहे ऐं मूंखे पक आहे त हिकु ॾींहुं सच ज़रूर पधरो थींदो मां सिंधूअ जे पाणीअ जीअं उजरी ऐं साफ़ आहियां पर तूं ऐं तुवारे न भाउ मुंहिंजो जीअण त हीअं जंजाल करे छॾियो आहे तव्हांखे त अल्लाह जो ख़ौफ़ ई नाहे अल्लाह जी लठ बेआवाज़ अथव ड्रिजो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं न तव्हांजे मथां कड़की त ॾींहं जा तारा तव्हां ॿिन्ही खे ॾेखारे छॾींदी भली कर नमूना भली कर वो चवंदा न आहिनि त 40 ॾींहं चोर जा त हिकु ॾींहुं साद जो ज़रूर थींदो आहे तुंहिंजा पोल त मां पधरा कंदसि मां पहिरियां पाण खे त ढक हा ढक पाण खे तुंहिंजी ऐं गोहर जी आशिकी माशिकी बि कंहिंखां लिकियल कोन्हे सॼे ॻोठ खे ख़बर आहे ऐं मां बि ख़ूब ॼाणा थी त काठियुनि जे बहाने तूं कंहिंसां मिलण वेंदी आहीं खबरदार जो वातो आयो अथई ज़िबान कोकड़े मां छिके कढंदी माए उफट मारींदी माए ऐं जेके तूं सॼो ॾींहुं मूंखे ताना ऐं मेहणा थी ॾी तूं बि सती जती नाही पाण सॼी कारी मेह खे चए थी हल पुछ कारी वाह वाह तुंहिंजा नमूना मां त तुंहिंजी भलाई लाइ थी चवां न तूं वरी मूंते थी आकरी थी नथी सुधरी त वञी धूड़ पाए अदा परू बि कारे खे ॻोल्हे थो पोइ न चइजांइ अदी शमा मूंखे बचाए वॾी आई आहे सदोरी केरु आहीं छा थो चाहीं दुश्मन तुंहिंजो मौत थो चाहियां जिंदगी चाहीं थो त हथ मथे कर हथ मोहम्मद सालिह पर सदोरीअ जो संग तो मूंखे लिखत में ॾिनी ऐं उहा साॻी लिखत अॼु बि मूं वटि पई आहे हाणे सदोरी मुंहिंजी आहे सदोरीअ जो संग तोखे हर हाल में ॾियणो पवंदो न त ख़बर अथई न मुंहिंजो नालो अथई तगियो हिकिड़ी चीभट ॾिनी माए चीकट निकिरी वेंदी चीं चीं कंदो वतंदे चीं चीं दगिया खाने धमकी ॾियण में छा मुंहिंजो हिकिड़ो पुटु अथई न सॼे ॻोठ खां सघो अथई इहे मूंखे धमकियूं न ॾे तुंहिंजो पुटु भला को सघो ॾांद आहे जो विहांव ते कोन थो सांस बाबा मां तोखे धमकी कोन थो ॾियां सिर्फ़ ऐं सिर्फ़ तोखे ख़बरदार करण आयो आहियां त सदोरीअ जो संग मूंखे ॾे न त ख़बर थी छा कंदुसि सिधो दां खणी वेंदुसि रईस लाइक़ खाना ॾे जेकॾहिं फ़ैसिलो पोइ थियो न संग त मां तोखां वठंदुसि ई वठंदुसि ऐं ॾंड ॾोह बि वठंदुसि दगिया खाना मां संग ॾियण खां इनकार कोन थो कयां मां वारस जे लाइ संग न ॾींदुसि बाक़ी गोहर लाइ चई त मां तोखे संग ॾियां बाबा गोहर जे लाइ मूंखे संग बिल्कुलु मूंखे गोहर जे लाइ संग न खपे मूंखे संग खपे 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 त सिर्फ़ ऐं सिर्फ़ वारस खाना जे लाइ यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए
आखिरकार मुझे पुट वारस में कमी कहिड़ी आहे? हाँ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तुंहिंजे वारस में ख़ूबी कहिड़ी आहे? न कम जो न कार जो, सॼो ॾींहुं वते लोफरनि सां घुमंदो। समझी वियुसि। इन जो मतिलब त सदोरीअ जो संग तूं मूंखे कोन ॾींदो। वारस लाइ त संग कोन ॾींदो साईं। मां तोखां सदोरीअ जो संग वठी रहंदुसि आहियां। ॾिसंदासीं। त पोइ पुट फ़ैसिले जे लाइ तयारु थी वञ। मां तयारु आहियां, कुझु बि थिए पर धीअ खे दरिया में कोन उछलींदो। साले एॾी ॾाहो थी पछताईंदे। लॻिया खां न मां हक़ ते आहियां, बाज़ारो मूं ते बाज कंदो, बाक़ी पछताईंदे तूं। त पोइ ॾिसूं था त कंहिंजा था पीर ज़ोर थियनि, केर थो करे चीं 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 चीं। अरे सनडा ज़ुल्म थियो बाबा, ज़ुल्म। छा थियो आहे? अरे सब गुलू अगवा थियो आहे। छा गुलू अगवा थी वियो? हा रे सनडा, धक त असांखे बि लॻा आहे, विढ़ियासीं त असां बि ॾाढो, पर हमिलो ओचितो थियो। उन वक़्तु त असां वटि हथियार बि कोन हुआ। पर गुलू खे केरु अगवा छो कंदो? इहा ख़बर रे असांखे बि न आहे त गुलू छो अगवा थियो आहे ऐं कंहिं कयो आहे। एतिरी ख़बर त ज़रूरु आहे, हू तव्हांजो दोस्त आहे, उन जी पोइवारी बि तव्हांखे करणी पवंदी। गुलू सिर्फ़ु मुंहिंजो यार न हुयो, मुंहिंजो महिमान बि हुयो, मुंहिंजो जिगरी दोस्त हुयो। तव्हां फिकर न कयो, गुलू जो वार बि विंगो न थियो, हुनखे गोहर ॻोल्हे लाथो। वारो कर रे सब गुलूअ जी वार कर। चयो न, तव्हां फिकर न कयो। फिक्र असां कीअं न कयूं, अॼु गुलू अगवा थियो आहे ऐं शायदि सुभाणे असांजो वारो बि थी सघे थो। आख़िर वो आहे केरु जंहिं गुलू खे अगवा कयो आहे? पक सां को असांजो दुश्मन हूंदो। जेको बि हूंदो, असांजे कहर खां बची कोन सघंदो। फसल त ॾाढो भलो थियो आहे। ही कहिड़े हारीअ फसल काहियो आहे? रेस ही फसल के हारीअ न हारियाणी काहियो आहे, चमचन जी दुआ सां। हारियाणीअ? केरु आहे इहा हारियाणी? रेस हूअ माशाल्लाह, जोबन त वाजो अथसि। वारस केरु आहे इहा छोकिरी? रेस नंढा, या प्रेह अथई प्रेह, मलूक वारी धी। मलूक जी धी आहे त पोइ मलूक कीअं न हूंदी? छोकिरी त ॾाढी सुहिणी आहे, सुलहाव में ईअं घिरी वई आहे सिंधुअ में कुरड़ो। प्रेह ओ प्रेह, हेॾे अचो हेॾे। लॼ न कर, ही नंढो रेस सालार खान अथई, सालार खान, चमचन जी दुआ सां। छोकिरी नालो छा अथई? पिरे। माशाल्लाह माशाल्लाह, नालो त ॾाढो सुहिणो अथई। रेस बाबा पाण बि त घटि कान्हे का। हल पर हल, कम हली कर, हल बाबा हल, चमचन जी दुआ सां।
मां चवां थो मूंखे छॾे ॾे। मां रेस नादर खान जो महिमान आहियां। तूं शायदि रेस नादर खान खे नथो सुञाणे। मां नादर खान खे बि सुञाणा त नादर खान जे पीउ मोहम्मद लाइक़ खे बि सुञाणा। मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोहो कयो आहे? तो अहिड़ी त ग़लती कई आहे जंहिंजी सज़ा मौत बि न ॾिनी आहे। मां तोखे मारींदुसि पर तड़पाए तड़पाए मारींदोमांइ। पर छो? पर मां त तुंहिंजो सॼण आहियां। मां त सदाईं रेस नादर खान सां तुंहिंजी नेकी कंदो आहियां। त परू लखनि में हिकु आहे ऐं उन जहिड़ो को बि न आहे। गुलू केतिरो लिकाईंदी पाण खे? परूअ खे ॾोहारनि मां बुई ईंदी आहे, बुई। पर परू मूं त कंहिंजो बि ॾोह न आहे कयो। ठीकु आहे, जेकॾहिं तूं सचो आहीं न त सबूत ॾे। कहिड़ो सबूत? छाजो सबूत? जेको बि मां तोखां पुछां सच सच ॿुधाइणो अथई। जेकॾहिं कूड़ ॻाल्हाई त पोइ परू जी तोखे ख़बर आहे। परू मां तोसां कूड़ छो ॻाल्हाईंदुसि? त पोइ ॿुधाए सूमर वारी राति काथे? छो? चयोमांइ न त जेको पुछां उन जो जवाब उहो खपे। सूमर? हा, सूमर वारी राति मां रेस नादर खान जे बंगले ते हुउसि। राति जो काॾे वई? केॾां बि कोन। बंगले मां पैर बि ॿाहिरि न कढियो। हाँ गुलू, त बि कूड़ खां नथो मुड़ी? परू इन ॻाल्हि जे लाइ मां साख ॾियण लाइ बि तयारु आहियां। ठीकु आहे, जेकॾहिं तूं साख ॾींदो त छॾियां थो, ऐं जे नथो ॾी त फट मारे छॾींदो। तोखे त ख़बर आहे परू चई छॾियो सम्झ लोह ते लीक अची वई। पानी खा। हाँ चाची। मानी तो खा। तू खा। मां तो खावा थी न। हाँ तो खा खा। दिमाग खराब थी हो त अलाए ये बात जो असर थी हो त। हेलो, ही कहिड़ो वक़्तु आहे फोन करण जो? हिकु त तुंहिंजी फोन थी अचे, मूंखे कितकिताड़ियूं थियूं थियनि। ज़रूरी कमु हुयो, तोसां तमामु ज़रूरी ॻाल्हि करणी हुई, इन करे फोन कई। शमा खे बि शक पइजी वियो आहे। हिकु त तो वारी काल बि मूंखे ॾकाए थी छॾे। शमा छा कंदी? वो पाण कूड़े इल्ज़ाम में फाथी पई आहे। तूं ॻाल्हि कर न, जल्दी जल्दी ॻाल्हि कर। भागी अंगण में वेठी आहे, सॼो ध्यानु ई हेॾे अथसि, मथां हेॾे न अची वञे। तूं ॻाल्हि कर। परू गुलू खे अगवा करे विया। मूंखे पक्की साबिती मिली आहे त गुलू खे परू अगवा कयो आहे। पोइ हाणे छा थींदो? परू गुलू ते तशद्दुद करे उनखां सभु कुझु सची कराईंदो। ऐं गुलू मार जो कच्चो आहे, उनजे साम्हूं सभु सची करे छॾींदो। पोइ असां ॿिन्ही जी मौत, बदनामी, ख़ुआरी। न न नादर, ईअं त न चओ। सदोरी ईअं ई थींदो। परू कॾहिं बि कोन मरंदो। वो तोखे बि मारे छॾींदो ऐं मूंखे बि। भला छुटकारे जो को बि रस्तो न आहे छा? हाँ, हिकिड़ो रस्तो आहे। कहिड़ो? पाण खे फौरन प्यार जो परवण करणु घुरिजे। मतलब त भॼी हलूं? हा। नादर, मां ईअं कीअं कयां? बाबा ऐं अदा जो पटको मेरो मां कीअं कयां? हाँ, पोइ मौत जो इंतज़ार कर। न नादर, मां मरण बि त नथी चाहियां। तो पोइ मुंहिंजी सलाह ते अमल कर।
ख्वारी खां बि बची वेंदासीं ऐं बदनामी वारी मौत खां बि। नादर मूंखे सोचण ॾे। तूं सोचे वठ, पोइ मूंखे ॿुधाइजांइ। प्रिया जो जोबन अंदर में लही वियो। मूंखे त सफ़ा बेक़रार करे छॾियो अथई। नांदेरी बस्तीअ में चोॾीअ जो चंड कीअं उभरियो आहे? रेस चोॾीअ जो चंड त बाबा मूंखे चवंदो आहे, पर मूं कॾहिं बि पंहिंजे हुस्न ते गुरूर कोन कयो अथमि। अल्लाह भले में कुझु साख चवां। अरे वांदा, मां प्रिया जी ॻाल्हि थो कयां। छा हू चोॾीअ जो चंड मुंहिंजी ज़िंदगीअ में रोशनी नथो करे सघे? मतलब त हिन दुनिया में 3 चोॾीअ जा चंड आहिनि। हिकिड़ा त तेरे अॻु वेठा आहियां, ॿिया वल मादी चंड, मतलब त पिर, ॿिया उहो चंड जेके सॼे आसमान को चमकांदा आहिनि। चमचांदी दुआ न। अरे हाणे घणी बड़बड़ न कर, मूंखे प्रिया जी परवाज़ जे बारे में ॿुधाए। रेस बड़बड़ वाके हूंदी अजाई आहे, पर या पिर मलूक जी धीअ ऐं बशूअ जी मंगा। अच्छा, प्रिया मंगियल आहे? मंगियल त आहे बशूअ जी मंगा, पर मलूक बशूअ खे संग बाबा कोन थो ॾे। ख़बर थो छा आहे, बशू सॼो ॾींहुं नशा पता करे किरियो पियो आहे, पोइ उन खे उञाणींदा संग केॾूं ॾेसी चमचांदी तूं आहे न। वारस तूं छाई? वैसे कपगीर पहिरियां चमचो हुअसि, पोइ प्रोमेशन थी वियोसि कपगीर चमचनि जी दुआ सां। यार ॻाल्हि ॿुध, तूं प्रिया खे मुंहिंजी ज़िंदगीअ में आणे सघीं थो? अरे सर, मां चमचो आहियां, पर उहो न आहियां। पर मतलब ॿी ॻाल्हि त पैसो इंसान खे करे बि विझंदो आहे। रेस वारस वांदा कोन्ही, बाक़ी हा चमचागिरी ते लहे न, पिछे सभु कुझु कर वेसा। मलूक ऐं सुल्तान उहे ॾिंगे माण्हू आहिनि न साईं। उन ई ॾे होंदे तुसां त पिरह ॾेई देख बि नहीं सघंदो। चमचांदी दुआ न। वारस रस्तो ठाहे, तूं मुंहिंजो कमु कर, बाक़ी मां तोखे ईअं सफ़ा माला माल करे छॾींदुसि। हेस वॾा वाट में ॿुधांदा पई, बाक़ी कमु अपना आप तूं करी। इहो अथई पशु जेको, उहो आहे वॾो लालची। लालच पैसे जी लालच ॾींदेसि, इज़त छा, जेको दिलि चवंदे तुंहिंजे अॻियूं हाज़िर होसी। चमचांदी दुआ न। त पोइ त मां प्रिया जी शादी बशूअ सां ज़रूरु कराईंदुसि। जेकॾहिं रेस बशू जी शादी पिरहना थी गई, पीछे त सही तो सारी बर्बादी शुरू। बशू खे खपे पैसो ऐं तव्हांखे खपे पिरह। चमचांदी दुआ न। वारस इन बशूअ खे कॾहिं मुंहिंजे बंगले ते त वठी आ, त मां हुन सां हाल हवाल त कयां। ठीक आहे रेस, मैं बशू को घिरना सां, बस मेरी भारत दी हुई, मेरे मथे ते तेरा हथड़ा हुए। चमचांदी दुआ न, बाक़ी ये अरे वारस है अरे हरस। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।